मसलो असांजो इहो आहे साईं, जवाबदार वॾेरो शहज़ादो ऐं उन्हनि जा ॿिया भाइर आहिनि, सौट आहिनि, उहे असां सां काफ़ी वक़्त खां वठी ज़्यादतियूं कंदा अचनि था, जेके असां बर्दाश्त कयूंसीं। हाणे असां सां 2-3 ॾींहं पहिरियों एॾी वॾी ज़्यादती कई अथऊं, जेका असां हिते ॿुधाइण बि मुनासिबु नथा सम्झूं। जो असांजी मुंहिंजी नंढड़ी भाइटी मुबीना सां, जेका तक़रीबन 17 साल उमिरि आहे उन जी, उन सां ग़लति बराबरि ॻाल्हायो आहे। जवाबदार तालिब, जवाबदार इरशाद, जेको असां वटि ऑडियो मौजूदु आहे ऐं उन्हनि जी रिकॉर्डिंग मौजूदु आहे, उनजो नंबर बि असां ट्रेस करायो आहे, उहो बि असां वटि मौजूदु आहे। अॼु वरी उन अची करे उन नंढड़ी खे अगवा जी कोशिशि कई, जंहिंमें असां पाण हिमत करे, असांजे नंढड़नि हिमत करे छोकिरी बचाए वरिती आहे। ऐं छोकिरी हुन अगवा कई त छोकिरी जा न्याणी जा कपिड़ा बि फाड़जी पिया आहिनि ऐं वॾी इन वॾेरे शहज़ादे ज़्यादती कराई आहे। उन खां पोइ वरी सॼो ॾींहुं इहे दहशत गर्द माण्हू 100 जे तादाद में अॼु ॻोठ खॾवारी खे हिन जंग जो मैदान बणाए असां सां वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि, जंहिंमें मुंहिंजा 3 भाइटिया, 2 भाइटिया, 1 भाउ, उहो बि ज़ख़्मी कयो अथऊं। असां सॼो ॾींहुं हिते थाणे ते मौजूदु आहियूं त कंहिं बि क़िस्म जो असांजो मुतालबो इहो आहे त FIR कटे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां सां ये जवाबदार शहज़ादो, अब्दुल लतीफ़ ऐं नदीम वारा, उन सां ॿिया बि आहिनि। इहे सभु मुसलसल इन जूं ज़्यादतियूं नाजाइज़ियूं हलंदियूं अचनि थियूं पियूं, जेको मुसलसल तंग कंदा अचनि था। असां मिड़े सब्र में वक़्तु गुज़ारियूं था पिया, पर कुझु वक़्तु अॻु में असांजी भाइटी नंढड़ी खे ग़लति ऑडियो फ़ोन ते ॻाल्हायूं जंहिंजी रिकॉर्डिंग मौजूदु आहे। ऐं उन खां पोइ अॼु सुबुह जो इन्हनि अगवा जी कोशिशि कई ऐं जंहिंजी असां मुज़ामत कई, ॻोठाणनि जी मुज़ामत सां असां उनखे बचायो आहे। ऐं उन खां पोइ असांजा सॼो ॾींहुं जंग जो हिन मैदान बणाए छॾियो। गुंडा लोफर ॿाहिरनि ॻोठनि जा माण्हू आणे करे हिन असांजे ॻोठ खे सॼो यर्गमाल बणाए छॾियो। हाणे उन खां पोइ वरी असां थाणे ते आयासीं, वरी NC BNC कटाईसीं। उन खां पोइ वरी असां सां उन जहिड़ो को विड़िया, जंहिंमें असांजे भाइटनि खे 2 भाइटिया आहिनि, उन्हनि खे ज़ख़्मी कयो आहे। लठियूं उन्हनि जो कारी मोहम्मद ज़करिया ऐं हुसैन अहमद मदनी ऐं असांजो भाउ मोहम्मद सिद्दीक़, लठियूं कुहाड़ियूं उनजे मथां हलायूं अथऊं। उनखे हथियार हथ में हुया ऐं उन्हनि खे शदीद ज़ख़्मी कयूं। ऐं असांजो भाउ आहे मोहम्मद सिद्दीक़, उनखे बि उन अची करे ज़ख़्मी कयो आहे। ऐं असां थाणे ते सॼो ॾींहुं चकर कटींदा रहिया आहियूं, पर पुलिस ॿुधण खां तयारु न आहे, FIR कटण लाइ तयारु न आहे। असांजो मुतालबो आहे SP साहिब खां त फौरी तौर ते हिननि जी FIR कटे करे इन जे मथां एक्शन खयो वञे ऐं इन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾेई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। साईं, अॼु सुबुह सां जेको आहे मुंहिंजी भेण खे अगवा करण जी कोशिशि कयूं, जंहिं ते असां उनखे ॻोठाणो बचाए वरितोसीं असां, ऐं NC कटाइण वियासीं। उन खां बाद वरी अची विड़िया आहिनि, धक बक हयां अथऊं हथियारनि सां ऐं कुहाड़नि सां। मूंखे हथियारनि जो जेको आहे पोयों पासो हयो अथऊं, शदीद मूंखे ज़ख़्मी कयो अथऊं। असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।